नाज़रीन, पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त वफ़ाक़ में वज़ारतूं न वठंदासीं। आईनी औहदनि ते उम्मीदवार मैदान में आणींदासीं। रुगो आसिफ अली ज़रदारी मुल्क के मसइलनि मां कढी सघे थो। ख़्वाहिश आहे त आसिफ अली ज़रदारी हिकु भेरो ॿीहर मुल्क जो सदर बणिजे। पीपी चेयरमैन जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस जा तफ़सील हिन रिपोर्ट में। पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त आसिफ अली ज़रदारी मुल्क के ॾुखियाईनि मां कढी सघे थो। ख़्वाहिश आहे त आसिफ अली ज़रदारी मुल्क जो हिकु भेरो ॿीहर सदर बणिजे। हुकूमत में वज़ारतूं न वठंदासीं। सिंध ऐं बलोचिस्तान में हुकूमतूं जोड़ींदासीं, जॾहिं त आइनी उहिदनि ते पंहिंजा उम्मीदवार बि बीहारींदासीं। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त संदसि ख़्वाहिश आहे त आसिफ अली ज़रदारी मुल्क जो हिकु भेरो ॿीहर सदर बणिजे, छाकाणि त रुगो आसिफ अली ज़रदारी ई मुल्क खे मसइलनि मां छोटकारो ॾियारे सघे थो। मुल्क लाइ ज़रूरी आहे त आसिफ अली ज़रदारी सदर बणिजे। जहाँ तक पाकिस्तान पीपल्स पार्टी का इन इलेक्शंस में कॉन्स्टिट्यूशनल ओहदे पे कि कौन हमारे उम्मीदवार होंगे, वो तो पार्टी का फैसला होगा। मेरा ख्वाहिश ये ज़रूर होगा कि सदर ज़रदारी जब प्रेसिडेंसी का इलेक्शन आए तो उस इलेक्शन में हिस्सा ले और इस मुल्क का सदर बने। और मैं बताता हूँ कि मैं क्यों ये कह रहा हूँ। मैं इसलिए नहीं कह रहा हूँ कि सदर ज़रदारी साहब मेरा वालिद है और वो जाके प्रेसिडेंसी में बैठे। मैं इसलिए कह रहा हूँ कि इस वक्त मेरा मुल्क में एक आग फैल रहा है, पाकिस्तान जल रहा है, और अगर कोई वो सलाहियत रखता है, वो कैपेसिटी रखता है इस आग को बुझाने के लिए, तो वो सदर आसिफ अली ज़रदारी साहब है। तो मैं समझता हूँ कि इस मुल्क के लिए ज़रूरी है कि सदर ज़रदारी एक बार फिर वफाक का ये ओहदा संभाले और हमारा मुल्क को इस क्राइसिस से बचाए। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पीपल्स पार्टी मुल्क जे आइनी उहिदनि सदर, सेनेट चेयरमैन ऐं स्पीकर जे उहिदनि ते पंहिंजा उम्मीदवार मैदान में आणींदी। जहाँ तक कॉन्स्टिट्यूशनल ओहदे हैं उस पे हम ज़रूर पाकिस्तान पीपल्स पार्टी, जो आपने सवाल किया, शायद आपने भी सवाल किया, पाकिस्तान पीपल्स पार्टी हमारे हक है कि हम इन इलेक्शंस में लड़े। जब शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो के पास 17 सीट्स थी नेशनल असेंबली में, तब भी हमने स्पीकर के लिए, चेयरमैन सेनेट के लिए, प्रेसिडेंसी के लिए अपने उम्मीदवार खड़े किए थे। तो इस बार ज़रूर पाकिस्तान पीपल्स पार्टी प्रेसिडेंसी के लिए, चेयरमैन सेनेट के लिए, स्पीकरशिप के लिए अपने उम्मीदवार खड़े करेगी। पीपी चेयरमैन चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी हुकूमत में वज़ारतूं न वठंदी, सिंध ऐं बलोचिस्तान में हुकूमतूं जोड़ींदी। पाकिस्तान पीपल्स पार्टी हुकूमत में वज़ारतें नहीं लेगी। पाकिस्तान पीपल्स पार्टी इशू टू इशू हमारे मैनिफेस्टो पे, दूसरे इश्यूज़ पे और अहम वोट्स पे हुकूमत के साथ देंगे, लेकिन हम अपने जो डायलॉग का कमेटी है वो ज़रूर होगा, ताकि जो भी हमारे एतराज़ात है, जो भी हमारे टर्म्स एंड कंडीशंस हैं, वो भी तय किया जा सके। और अपोजिशन लीडर में तो मेरा नहीं ख्याल में मैं बन सकूँगा। हम ज़रूर कोशिश करेंगे कि सूबा सिंध और सूबा बलोचिस्तान में पाकिस्तान पीपल्स पार्टी हुकूमत बनाए। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त मुल्क जो अवाम पाकिस्तान पीपल्स पार्टी में उम्मीदूं रखे थो ऐं पीपी अॼु बि एतिराज़नि बावजूद पाकिस्तान खपे जो नारो हणे थी। हम अपने लिए ये समझते हैं कि ये हमारी जिम्मेदारी है कि जो भी मुल्क के हालात हो, जैसे भी सूरत हाल हो, पाकिस्तान के अवाम पाकिस्तान पीपल्स पार्टी की तरफ देखती है कि ये जमात हमें इंस्टेबिलिटी, केओस, गैर जमहूरी कॉन्सिक्वेंसेस से बचाएगी। तो वही वजह है कि पाकिस्तान पीपल्स पार्टी आज भी अपने एतराज़ात के बावजूद पाकिस्तान खपे का नारा उठाते हुए इस आग को बुझाने की कोशिश करेगी। पीपी चेयरमैन चयो त मुल्क जो अवाम अॼु बि चाहे थो त सियासी कुवतूं गॾिजी मुल्क लाइ कमु कनि, पर पीटीआई जो रवैयो अञा बि गैर जमहूरी आहे। तो इससे मेरा ख्याल में जो मैसेज पाकिस्तान के अवाम बेच रहे हैं, लेकिन हमारा सियासतदान उस पैगाम को सुन नहीं रहे हैं। पाकिस्तान के अवाम चाहते हैं कि सियासी जमातों आपस में मिलकर बात करें, काम करें। अगर वो चाहते थे कि वो किसी एक जमात को चाहते थे तो वो उसी एक जमात को चारों सूबों को मैंडेट मिल जाता। पाकिस्तान के अवाम ने स्प्लिट मैंडेट इसलिए दिया कि किसी एक का जोर ज़बरदस्ती पे ना चले, आप सब मिल के बात पार्लियामान के अंदर बात करके हमारा मसाइल का हल निकालें। अफसोस के साथ कहना पड़ रहा है कि ये सब कुछ होने के बावजूद
PTI आज भी एक आप समझे ऐसे फैसले ले रहे हैं जो जमहूरियत के हक में नहीं है। ये कहना कि हम किसी से बात नहीं करेंगे तो आप बात ना करें, मगर लोगों ने आपको वोट क्यों दिया? लोगों ने आपको वोट दिया ताकि आप उनके मसाइल हल कर सकें। तो ना एक पॉलिटिकल फोर्स बात करने के लिए तैयार है, दूसरा पॉलिटिकल फोर्स के साथ भी बात तो करते हैं मगर अब सुनने भी पड़ेंगे। अगर सुने बगैर वो अपने ही काम करेंगे, बिस्मिल्लाह सो करें, लेकिन उसका नुकसान पाकिस्तान का होगा, पाकिस्तान की जमहूरियत की होगा, तो पाकिस्तान के निज़ाम का होगा। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पीपल्स पार्टी समेत का पार्टी अकेले सिर हुकूमत जोड़ने की पोजीशन में ना है। जहाँ तक आपने री इलेक्शन की बात किया है, आप मुझे बताएं कि एक तो कैसे आपको पता कि क्लियर मैंडेट मिलेगा? अभी हमने इतना बड़ा प्रोसेस किया, सबका ख्याल था कि क्लियर मैंडेट आएगा और क्लियर मैंडेट नहीं आया। ना इंडिपेंडेंट PTI वाला उस पोजीशन में है कि वो अपने तौर पे हुकूमत बनाए, ना मुस्लिम लीग नवाज उस पोजीशन में है कि वो अपने तौर पे हुकूमत बनाए, ना मैं उस पोजीशन में हूँ कि मैं हुकूमत बनाऊँ। अब अगर हम इलेक्शन की तरफ जाएंगे, हमारा खून पसीना के मेहनत इस इलेक्शंस में होती है, हमारे लोग शहीद होते हैं, उन पे कातलाना हमला होते हैं। ऐसे नहीं है कि आप कहें कि आप इलेक्शन बस आसानी से करें। और अगर हम इस इलेक्शन की तरफ जाएंगे तो इसी किस्म के केओस मुझे नज़र आ रहा है, पॉलिटिकल स्टेबिलिटी नज़र नहीं आ रहा है, और उसके नतीजे में जो इलेक्शन रिजल्ट्स होंगे मुझे ये भी नज़र नहीं आ रहा है कि कोई सियासी जमात उनको कबूल करेंगे। पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त मुल्क की खुशहाली और अवामी मसइलनि के हल लाइ संदन जाखोड़ जारी रहंदी। PP जमहूरी पार्टी है जेका रुगो अवाम की खिदमत ते यकीन रखे थी। पीपल्स पार्टी पारां वज़ीर आज़म लाइ नून लीग उम्मीदवार के वोट ॾियण वारे ऐलान की आजियां कई वई आहे। नून लीग अॻवान मरियम औरंगज़ेब चयो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी रुगो प्रेस कॉन्फ्रेंस कई है, मुशावरत खां पोइ हू ऐलान कंदा। नून लीग तर्जमान मरियम औरंगज़ेब जारी कयल बयान में चयो आहे त पीपल्स पार्टी पारां हुकूमत ठाहिण में सहकार करण जूं आजियां कनि था। हिन चयो आहे त पीपल्स पार्टी हिन मामले बाबति बाज़ाब्ता तौर ते खेनि आगाह कंदी, जंहिं बाद हू मुशावरत करे ऐलान कंदा। सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त पीर पगारे खे GDA इस्तेमाल कयो खेज़ दोस्त तब्दील करण घुर्जनि। PP उम्मीदवारनि खे कारकर्दगी जे बुनियाद ते लीड सां कामयाबी मिली आहे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻूणे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त सिंध में बि सवलाई सां इलेक्शन नाहे थी, हू चूंडुनि जे लाइ 5 वरियनि खां कमु करे रहिया हुआ। हुन चयो त पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत ॿोॾ ऐं कोरोना दौरान सिंध में कमु कयो, PTI बानी जे सिंध दुश्मनी दौरान भी कम कयोसीं। सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर चयो त पीर पगारे खे GDA इस्तेमाल कयो, खेसि कूड़ ॿुधाए साम्हूं बीहारियो वियो, हू हक़ीक़त ॼाणे वठे हा त बहितर हो। मुराद अली शाह चयो त पीर पगारो पंहिंजा दोस्त तब्दील करे, पीर पगारो मुख़लिस दोस्तनि सां कमु करे। संदसि चवणो त GDA जे प्रेस कॉन्फ्रेंस ते अफ़सोस थियो, 5 साल ख़िदमत कई आहे, हिसाब ॾियण जे लाइ बि तयारु आहियां। मुराद अली शाह चयो त हू सभु गॾिजी कमु करणु चाहिनि था, संदन इहो हक़ नथो बणिजे त 10 सीटूं घुरनि। 2018 में GDA 3 सीटूं खयूं हुयूं, जिन मां 2 छॾे हलिया विया। हुन चयो त FIR हुननि नाहिनि काटियूं, निगरान हुकूमत मौजूदु आहे। अॻूणे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त GDA पंहिंजी शिकस्त तस्लीम करे पीपल्स पार्टी जो हर मेंबर सूबे खे लीड करण लाइ अहल आहे। नाज़रीन, पाकिस्तान तहरीके इंसाफ़ वफ़ाक़ ऐं पंजाब में मजलिस वहदतुल मुस्लिमीन सां गॾु हुकूमत ठाहिण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। PTI तर्जमान रऊफ़ हसन चयो आहे त ख़ैबर पख्तूनख्वा में अली अमीन गंडापुर हुकूमत ठाहींदो। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ वफ़ाक़ ऐं पंजाब में मजलिस वहदतुल मुस्लिमीन सां गॾु हुकूमत ठाहिण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। PTI तर्जमान चयो आहे त ख़ैबर पख्तूनख्वा में हुकूमत अली अमीन गंडापुर ठाहींदो। PTI तर्जमान रऊफ़ हसन इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त PTI बानीअ जो पैगाम आहे त चूंडूं जंहिं खटियूं आहिनि उनखे हुकूमत ठाहिण ॾिनी वञे। KPK में अली अमीन गंडापुर हुकूमत ठाहींदो। रऊफ़ हसन सिद्दीक़ी चयो त PTI बानीअ चयो आहे त तुर्त इंट्रा पार्टी चूंडूं करायूं वञनि। हुन चयो त KP में असां हुकूमत ठाहिण वञी रहिया आहियूं, वफ़ाक़ ऐं पंजाब में MWM सां गॾिजी इतिहाद कंदासीं। रऊफ़ हसन चयो त जमायत इस्लामी सां गॾु ख़ैबर पख्तूनख्वा में हुकूमत ठाही वेंदी। ॿिए तरफ़ तहरीक इंसाफ़ हुकूमत साज़ीअ लाइ जमायत इस्लामी सां राब्ते में आहे।
ज़रियनि मूजिबि PTI अॻवान बैरिस्टर गोहर सेनेटर आज़म ख़ान सवाती ऐं अली अमीन गंडापुर विच में राब्तो थियो। लियाकत बलोच चयो त ख़ैबर पख्तूनख्वा में हुकूमत साज़ी जे हवाले सां ॻाल्हियूं थियूं आहिनि। PTI खे हाकारी जवाबु मिलियो आहे। हाणे PTI क़यादत जो कमु आहे त कहिड़ी तरफ़ वञनि था। हुन चयो त हुकूमत साज़ी बाबति को बि हथमी फ़ैसिलो न थियो आहे। PTI सां 3 ॾींहंनि खां राब्ता जारी आहिनि। वाज़े रहे त क़ौमी असेंबलीअ जे 265 मां 264 सीटुनि जे नतीजनि मूजिबि 101 सीटुनि ते आज़ाद उमेदवार कामयाब थिया आहिनि, जिन मां PTI जी हिमायत याफ़्ता उमेदवारनि जो अंक 92, मुस्लिम लीग नून जो 79 ऐं पीपल्स पार्टी 54 सीटुनि ते कामयाबी माणी आहे। नून लीग सदर शहबाज शरीफ जो चवणु आहे त मुल्क में 8 फरवरी ते चूंड वारो मरहलो मुकमल थी चुको आहे। चूंडुनि बाद नून लीग वॾी पार्टी बणिजी साम्हूं आई आहे। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हुन चयो त चूंडुनि खां अॻु मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ख़दशा गर्दिश करे रहिया हुआ। ख़दशो हो त दहशतगर्दीअ सबबु चूंडूं न थी सघंदियूं। चूंडुनि में धांधली ऐं लेवल प्लेइंग फील्ड जा इल्ज़ाम पिणु लॻाया विया। नून लीग जे सदर मूजिबि 2018 जे चूंडुनि जो मंज़र सभिनी खे यादि आहे। RTS जैम कयो वियो हो। 2018 जे चूंडुनि जा नतीजा 66 कलाकनि खां पोइ जारी कया विया। 2013 जे चूंडुनि में 35 पंक्चर जो इल्ज़ाम लॻाए धरणा हया विया। कहिड़ियूं चूंडूं आहिनि जिन में धांधली जा इल्ज़ाम नाहिनि लॻा? शहबाज शरीफ जो चवणो त इलेक्शन कमीशन ते इल्ज़ाम लॻाया विया। हुन बावजूदि आज़ाद कामयाब ऐं असांजा उम्मीदवार हाराइनि पिया। चूंडुनि जा नतीजा अची चुका आहिनि। हाणे ॿियो मरहलो शुरू थी चुको आहे। हुन चयो त आज़ाद उम्मीदवार हुकूमत ठाहे सघनि था त शौक़ सां ठाहिनि। चूंडुनि बाद नून लीग वॾी पार्टी बणिजी साम्हूं आई आहे। इलेक्शन कमीशन क़ौमी असेंबली जे वधीक 9 उम्मीदवारनि जी कामयाबीअ जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। इलेक्शन कमीशन तरफ़ां NA 118 लाहौर खां हमज़ा शहबाज शरीफ, NA 119 लाहौर तां मरियम नवाज शरीफ, NA 123 लाहौर तां शहबाज शरीफ, NA 127 तां अतावला तारड़ जा कामयाबी जा नोटिफिकेशन जारी कया विया। NA 130 लाहौर तां नवाज शरीफ, NA 123 तां शहबाज शरीफ, NA 119 तां मरियम नवाज, NA 118 तां हमज़ा शहबाज, NA 127 तां अतावला तारड़, NA 71 सियालकोट तां ख्वाजा आसिफ जी कामयाबी जा नोटिफिकेशन जारी कया विया। इलेक्शन कमीशन NA 70 सियालकोट तां नून लीग उम्मीदवार चौधरी सुभानी, NA 71 सियालकोट तां ख्वाजा आसिफ, NA 72 सियालकोट तां नून लीग जे अली ज़ाहिद, NA 73 सियालकोट तां नून लीग जी नौशीन इफ्तिखार जी कामयाबी जो नोटिफिकेशन जारी कयो वियो। PPT मरकज़ी इलेक्शन सेल जी इंचार्ज सेनेटर ताज हैदर चीफ इलेक्शन कमिश्नर खे ख़त लिखी छॾियो आहे। संदसि चवणु आहे त रिटर्निंग ऑफिसर जी ऑफिस में वॾे पैमाने ते नतीजनि में फेर फार कई वई आहे। पीपल्स पार्टी जे मरकज़ी इलेक्शन सेल जे इंचार्ज सेनेटर ताज हैदर पंहिंजे ख़त में PS 62 हैदराबाद जे चूंड नतीजनि में फेरफार बाबति आगाही ॾिनी आहे। ख़त जे मतन मूजिबि रिटर्निंग ऑफिसर जे ऑफिस में वॾे पैमाने ते नतीजनि में फेरफार कई वई। सभिनी 133 पोलिंग स्टेशन जे फॉर्म 45 मूजिबि PP उम्मीदवार अब्दुल जब्बार कामयाब थियो आहे। ख़त जे मतन मूजिबि PP उम्मीदवार वटि मौजूदु फॉर्म 45 हिन 22,395 वोट खयां। मुख़ालिफ़ उम्मीदवार अवैस ख़ान 18,980 वोट खणी ॿिए नंबर ते रहियो। ख़त जे मतन मूजिबि MQM जे साबिर हुसैन खे कामयाब करार ॾिनो वियो। हुन रुगो 15,385 वोट खयां। MQM उम्मीदवार खे धोखे ज़रिए PS 62 ते कामयाब करार ॾिनो वियो आहे। ख़त जे मतन मूजिबि RO असांजे उम्मीदवार खे नतीजनि जी कंसोलिडेशन जे हवाले सां वक़्तु नाहे ॾिनो। PTI जे अॻवान बैरिस्टर गोहर ख़ान चयो आहे त असांखे अलाह कामयाब कयो आहे। PTI सॼे मुल्क में 180 सीटूं खणी चुकी आहे ऐं हू जल्द फॉर्म 45 बि शेयर कंदा। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे बैरिस्टर गौहर ख़ान चयो त अवाम जे मैंडेट जो एहतराम कयो वञे। अदलिया जी ज़िम्मेवारी आहे त जल्द खां जल्द उन ते फ़ैसिलो कनि। हिन चयो आहे त असांजे उम्मीदवारनि जी लीडरशिप खे चुननि खां परे रखियो वियो। असांजे लीडर खे हिकु हफ़्ते में 3 सज़ाऊं ॾिनियूं वयूं। पाकिस्तान जी तारीख़ में पहिरियों भेरो अहिड़ी इलेक्शन थी आहे। गौहर ख़ान चयो आहे त असांजे मैंडेट ते धाड़ो हयो वियो। लीडरशिप जी जेल में हूंदे बि अवाम ग़ुलामी नामंज़ूर चयो। तहरीक इंसाफ़ पाकिस्तान में 180 सीटूं खटे चुकी आहे। हिन चयो आहे त कहिड़ियुनि जमायतुनि सां इतिहाद करण लाइ मुशावरत करणी आहे। असांखे ॿुधायो वियो आहे त इस्लामाबाद जूं 3 सीटूं खटियूं आहिनि। गौहर ख़ान चयो त बलोचिस्तान में असां जूं 4 खटियल सीटूं आहिनि। पंजाब मां असां क़ौमी असेंबली जूं 115 सीटूं खटे चुका आहियूं। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी MP इंजीनियर अब्दुल अज़ीज़ जुनेजो जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार कंदे चयो आहे त मरहूम अब्दुल अज़ीज़ जुनेजो जूं पार्टी लाइ कयल ख़िदमतूं हमेशह यादि रखियूं वेंदियूं। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी MPA अब्दुल अज़ीज़ जुनेजो जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार कंदे चयो आहे त अब्दुल अज़ीज़ जुनेजो जे विछोड़े ते सदमो पहुतो आहे।
हुन चयो त मरहूम अब्दुल अज़ीज़ जे पार्टी लाइ कयल ख़िदमतुनि खे हमेशह यादि रखियो वेंदो। मरहूम जे कुटुंब सां सोग में बराबरि जा शरीक आहियूं। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो त मरहूम अब्दुल अज़ीज़ जे दर्जनि जे बुलंदीअ लाइ दुआ गो आहियां। ॿिए तरफ़ पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि मरहूम अब्दुल अज़ीज़ जे लाॾाणे ते ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार कयो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अब्दुल अज़ीज़ जुड़ेजो जे लाॾाणे जी ख़बर मूं लाइ सदमे जो सबबु बणी आहे। हू हिकु सीनियर सियासतदान ऐं पार्लियामेंटेरियन हो। पीपल्स पार्टी जे चेयरमैन चयो त इंजीनियर अब्दुल अज़ीज़ अवामी शख़्सियत ग़रीबनि जो हमदर्द हो। हू समाजी कमनि में अॻभरो हूंदो हो। वाज़िह त PS 80 कैनशा तां नओं चूंडियल MP अब्दुल अज़ीज़ जुड़ेजो बीमारी विघे फौत थी वियो हो। PP अॻवान सैयद खुर्शीद शाह चयो आहे त नवाज़ शरीफ़ खे अख़लाक़ी तौर ते वज़ीर आज़म जे उहिदे जो उम्मीदवार न बणिजणु घुरिजे। वज़ीर आज़म जे उहिदे लाइ शहबाज शरीफ़ या अयाज़ सादिक मुतबादिल उम्मीदवार थी सघनि था। खुर्शीद शाह चयो आहे त नवाज़ शरीफ़ जी चूंड ते केतिरा ई सवाल निशान आहिनि। इहो तासुर आम आहे त नवाज़ शरीफ़ खे खटरायो वियो। PP अॻवान खुर्शीद शाह जो चवणु आहे त PTI जी हिमायत याफ़्ता असेंबली मेंबरनि खे न टोड़णु घुरिजे। असांखे कंहिं जे मैंडेट में हथ न विझणु घुरिजे। पीपल्स पार्टी कंहिं ॿी जमायत जे चूंडियल मेंबर खे पाण सां गॾु शामिल न कंदी। विपास अवां खे ॿुधाईंदा हलूं त एक्स सर्विसमैन सोसाइटी जे चेयरमैन लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड अब्दुल क़यूम जो चवणु आहे त PTI इलेक्शन जा नतीजा क़बूल करे। जेकॾहिं नतीजनि ते ख़दशा आहिनि त लाॻापियल फॉर्म्स मौजूदु आहिनि। पाकिस्तान जी फ़ौज ऐं अदलियात खे बदनाम न कयो वञे। रावलपिंडी में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे एक्स सर्विसमैन सोसाइटी जे चेयरमैन लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड अब्दुल क़यूम जो चवणु हो त हू चाहिनि था त क़ौमी सलामतीअ खे नुक़सानु न पहुचे। हुन चयो त हू पाक फ़ौज जे सिपह सालार खे बदनाम करण लाइ किरियल हरकतुनि जी मज़म्मत कनि था। समूरनि लीडर्स ऐं इदारनि खे इहो ई मशवरो आहे त माज़ी खे विसारे अॻिते वधनि। लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड अब्दुल क़यूम चयो त शहीदनि जे वारसनि जे मसइलनि जे हल लाइ फोरम ज़रूरी आहे। हुन चयो त हू चाहिनि था त क़ौमी सलामती खे छीहो न रसे। पाकिस्तान जी फ़ौज ऐं अदलिया खे बदनाम थियणु न ॾिनो वञे। लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड अब्दुल क़यूम जो वधीक चवणो त PTI इलेक्शन जा नतीजा क़बूल करे। जेकॾहिं नतीजनि ते ख़दशा आहिनि त लाॻापियल फोरम्स मौजूदु आहिनि। एक्स सर्विसमैन सोसाइटी रिटायर्ड एहलकारनि जा मसइला हल करण लाइ कोशिशूं करे रही आहे। मेयर कराची मुर्तज़ा वहाब चयो आहे त असां सिंध में पंहिंजी हुकूमत ठाहे रहिया आहियूं। वफ़ाक़ में बि गॾिजी हुकूमत कंदासीं। जेके बि अवाम सां वाइदा कया आहिनि उहे पाड़िया वेंदा। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे मेयर कराची मुर्तज़ा वहाब चयो त पीपल्स पार्टी हमेशह आवाम जी ख़िदमत कई आहे। असां सिंध में पंहिंजी हुकूमत ठाहे रहिया आहियूं। वफ़ाक़ में बि गॾिजी ख़िदमत कंदासीं। हिन चयो आहे त असां आवाम जे विच में रही करे मसइला हल कंदा आहियूं। कराची वारनि सां जेके वाइदा कया उन्हनि खे फॉलो कंदासीं। ईंदड़ 3 साल सिंध जी तरक़ी जा आहिनि। मेयर कराची चयो त हाफ़िज़ नईम रहमान सुठो माण्हू आहे पर खेसि शयुनि जी ख़बर नाहे। हाफ़िज़ नईम साहब कॾहिं ऑफिस अचे त खेसि कानूनी मामला सम्झाईंदसि। मुर्तज़ा वहाब चयो त ईंदड़ 12 महीननि में 52 एकड़नि ते ॿधल कची आबादी जो सेवरेज निज़ाम बहितर बणाइणो आहे। PP चेयरमैन जे पॉलिटिकल सेक्रेटरी ऐं नए चूंडियल MPA जमील अहमद सूमरो चयो आहे त पीपल्स पार्टी जी नई सिंध हुकूमत रहियल तरक़ियाती कमनि खे पूरो करे नवां मंसूबा आणींदी। जमील अहमद सूमरे पंहिंजी रिहाइशगाह ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सिंध जे अवाम पूरे सिंध में पीपल्स पार्टी खे वोट ॾेई सोभारो कयो। पीपल्स पार्टी 2018 जे भेट में 2024 में सभ खां वधीक वोट ऐं सीटूं खणी हिन भेरे सेंचुरी बि क्रॉस कई आहे। हुन चयो त लाड़काणे जे क़ौमी असेंबली जे 2 ऐं सूबाई असेंबली जे 4 तकनि ते लाड़काणे जे अवाम पीपल्स पार्टी खे सोभारो कयो। N 194 ते चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी 1,35,000 वोट खणी कामयाब थियो आहे। संदसि चवण त पीपल्स पार्टी खे सिंध में अक्सरियत ॾियारण ते सिंध ऐं लाड़काणे जे अवाम जो शुक्रगुज़ार आहियां। हर चूंडुनि खां पोइ मुख़ालिफ़ धांधलियुनि जा इल्ज़ाम लॻाईंदा आहिनि। मां नथो सम्झां त धांधलियुनि जा इल्ज़ाम दुरुस्त आहिनि। संदसि चवण त आरो खे मुख़ालिफ़ उम्मीदवारनि तरफ़ां धांधली जी का अहिड़ी दरख़्वास्त नाहे मिली त किथे धांधली या झेड़ो थियो आहे। गुज़िरियल आम चूंडुनि में 48 कलाकनि बाद चेयरमैन जा नतीजा पधिरा कया विया ऐं असां आरो ऑफिस अॻियां धरणो हयो हो। हुन चयो त 2019 में थियल नंढी चूंड 2018 जे आम चूंडुनि जी रीप्ले हुई जंहिंमें 8 वॻे खां पोइ नतीजा अचणु बंदि थी विया हुआ। उन वक़्तु मूंखे आरो सां मिलण बि न ॾिनो वियो। दोस्तनि जे पहुचण ते आरो सां मुलाक़ात थी ऐं मूं शिकायत दाख़िल कराई हुई।